हेलो दोस्तों, असां आया आहियूं साईं हुसैन शाह खेदाणी जे दरगाह ते। तव्हां हे ॾिसी सघो था। अंदर जाता है। अलम पाक जीअं त असां ज़ियारत करण आया आहियूं ईद 3 ॾींहं ते। अलहमदुलिल्लाह मौला अब्बास अलम सदिक़े असां दुआऊं क़बूल कंदो। ऐं गाज़ी अब्बास अलम नाले शाह ते असां